नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया है गडाप मां मोहम्मद बशीर। घग्गर एक्शन कमेटी तरफ़ां मुग़वी औरत अकरम ज़हरानी की बाज़ियाबी इलाक़े में गैस बिजली और पानी की बंदिश ख़िलाफ़ वॾे एहतजाजी रैली कढी वई। रैली घग्गर के मुख्य चौक खां शुरू थी क़ौमी शाहराह ताईं पहुती, जंहिंमें रहवासियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली की अगवानी मौलवी अब्दुल माजिद चाचड़, जान मोहम्मद जानी, फयाज़ अतेरो, एजाज सामत्यो, शमशाद ज़हरानी और ॿियनि कई। एहतजाज में शिरकत कंदड़ माण्हुनि जे हथनि में बैनर और प्ले कार्ड हुआ और हू नारा हणी रहा हुआ। घग्गर के बुनियादी सहूलतूं ॾियो, औरत अकरम ज़हरानी के आज़ाद करायो। उन मौके ते अगवाननि ख़िताब कंदे चयो त घग्गर जा माण्हू सख़्त मुसीबतुनि के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। केतिरनि ई ॾींहंनि खां गैस बिजली और पानी की फराहमी बंद है, जंहिं सबबि रहवासी अज़ाब जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अगवाननि जो चवणु हो त औरत अकरम ज़हरानी के अगवा कयो वियो आहे, पर अञा ताईं पुलिस खेसि आज़ाद कराइण में नाकाम रही है, जेका इंतज़ामिया जी नाअहली जो वाज़े सबूत है। एहतजाज कंदड़ अगवाननि हुकुमराननि खां मुतालबो कयो त मुग़वी औरत अकरम ज़हरानी के फौरी तौर ते बाज़ियाब कराए वञे ऐं घग्गर जे रहवासियुनि के गैस बिजली और पानी जहिड़ियूं बुनियादी सहूलतूं फौरी बहाल कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधीक वसी कयो वेंदो।